बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम रमज़ान में असीं हाज़िर थी चुका आहियूं। जीअं 5 वॼंदा आहिनि, घड़ियाल ॾी दीद हूंदी आहे। सभिनी दोस्तनि महिरबाननि जी असांजी अदियूं भेनरूं बि हिन प्रोग्राम खे तमामु घणो लाइक कनि पियूं। असां तव्हांजी ख़िदमत में फ़िक्स टाइम ते पहुची वेंदा आहियूं। उमेद कयूं था तव्हांजो रोज़े सां हूंदो। तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। मूंसां गॾु आहे साथी मेज़बान जी बिल्कुलु जी, मां आहियां नीलम आलिफ। उमेद आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो तव्हां ऐं रोज़ या तव्हांजा रोज़ा बि तमामु बहितरीनु गुज़री रहिया हूंदा ऐं तमामु सुठे तरीक़े सां गुज़री रहिया हूंदा, छो जो माशाअल्लाह सां नूरानी माहौल आहे। असांजो रमज़ान शरीफ़ जो हिकिड़ो नूरानी असांजो इहो मंथ आहे। इन मंथ में असां जेतिरी इबादत कयूं तेतिरो घटि आहे, छो जो महिमान रमज़ान आहे ऐं इहो हिकिड़े महीने खां पोइ हलियो वेंदो, ख़बर बि न पवंदी, हिकिड़े साल खां पोइ वरी ईंदो। सो इन मंथ में जेतिरी असांखां थी सघे असां इबादत कयूं ऐं कयूं बि पिया ऐं प्रोग्राम जे थ्रू कोशिशि कयूं था त तव्हां ताईं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं पहुचायूं, तमामु सुठियूं सुठियूं नातूं तव्हां ताईं पहुचायूं। बिल्कुलु बिल्कुलु हिन महीने में जेतिरियूं नेकियूं कमाइजनि उहो बहितरु आहे ऐं ख़ासि तौर ते नेक थियण जी भरपूर कोशिशि करणु घुरिजे। नेक थी वञिजे, कोशिशि खां पोइ थी बि वञिजे। आउं त चवंदो आहियां त मोती थियण जी कोशिशि कंदा कयो। मोती भले कंहिं किन पिथ में किथे कंहिं गदलाण में बि हुजे पर उहो मोती हूंदो आहे, उनखे का परवाह न हूंदी आहे। ऐं धूड़ थियण जी कोशिशि न कंदा कयो, न त धूड़ थी वेंदासीं पाण सभई। धूड़ भले केॾो बि वाछूड़ो अचे आसमान ताईं पहुचे तॾहिं बि उनजो नालो धूड़ ई हूंदो आहे। सो मोती थियण जी कोशिशि कंदा कयो, जेका सेंवर में गदलाण में बि मोती चड़कंदो रहंदो आहे, मोती ॿरंदो रहंदो आहे। सो ईअं ॿरंदा रहो, ईअं मशल राह माण्हुनि जी बणजंदा रहो। हीउ बाबरकत महीनो आहे, सुठो महीनो आहे ऐं हिन महीने में जेको असां पिरायूं था, जेको असांखे पले पवे थो, उहो सॼी ज़िंदगीअ जे लाइ आहे, उहो समूरी लाइफ जे लाइ आहे। पूरा जेके 11 महीना ॿिया आहिनि उन्हनि में पाण ईअं हुजूं त केॾो न सुठो थी पवंदो। ईअं न ईंदो? बिल्कुलु ईअं। तव्हांजा रोज़ा कीअं पिया गुज़रनि? रोज़ो ज़बरदस्त, फर्स्ट क्लास। 15 रोज़ा कंप्लीट थी चुका आहिनि, 15 बचा आहिनि। सो ईद जी छा तयारी आहे तव्हांजी? ईद बि कंदासीं इंशाल्लाह, पर हिन भेरे वरी कोविड जी सूरत ॾाढी ख़तरनाक आहे। सो रोज़ी रोटीअ जो मसइलो सभिनी सां थोरा माण्हू डिस्टर्ब थी विया आहिनि। सो इन सूरत में जेकॾहिं तव्हां सरहदी वारा आहियो, वस वारा आहियो, जेकॾहिं तव्हां 2-4 रुपया कंहिंखे ॾेई सघो था या कंहिंजी हेल्प करे सघो था, ज़रूरु कजो। ॾाढी सूरत संगीन थियण वारी आहे, संगीन थींदी बि वञे पई ऐं तव्हांखे असांखे एहतियात करिणो आहे। ऐं जेकी ॻाल्हियूं पाण ॿुधंदा आहियूं, साईं मूंखे फलाणे जी दुआ आहे, मूंखे कुझु न थींदो, इन्हनि शयुनि में न अचो महिरबानी करे। सो तव्हां आसमान खां, असां आसमान खां न लही आया आहियूं, अलाह ख़ैरु करे। सो इन्हनि हरूभरू जी बेतुकी ॻाल्हियुनि खां थोरो परहेज़ कजो। हर माण्हू, हर इंसानु एहतियात करे त बहितरु आहे। इलाही मूंसां दोस्त मिलंदा आहिनि, चवंदा आहिनि मूंखे फलाणे जी दुआ थियल आहे, मां न थींदो कुझु बि। यार इन्हनि ॻाल्हियुनि खां थोरो पाण खे निकिरणो पवंदो ऐं अलाह साईं ख़ैरु करे। एहतियात इंतिहाई लाज़मी आहे, मास्क पाईंदा कयो। असां वटि अञा ताईं ख़ासि तौर ते पंहिंजे सिंध जी ॻाल्हि कयूं था त माण्हू हिनखे मज़ाक सम्झंदा आहे। पाड़ेसरी मुल्क में हालांकि अॼु बि मूं थोरी देरि पहिरियों अपडेट्स पे वरितियूं त उते एतिरो त कोहराम मचायो आहे कोरोना जो। उते लाश ढोइण जी, लाश सथण जे लाइ एम्बुलेंस जी इलाही कमी थी वई आहे। असांजे फैसल ईदी साहब बि उन्हनि खे चयो आहे त जेकॾहिं पाकिस्तान जे तरफ़ां का मदद खपे त असां एम्बुलेंस ॾियण लाइ राज़ी आहियूं। बिल्कुलु ॾिसो न केॾी सूरत हाल संगीन आहे। सो इन सूरत हाल में तव्हां असांखे सभिनी खे एहतियात करणु घुरिजे। बहरहाल कचहरी पंहिंजी हलंदी रहंदी ऐं कचहरी सां गॾो गॾु उन्हनि खे यादि कयूं जेकी असांजे प्रोग्राम खे सुहिणो बणाइनि था। ऐं असां बि तयारु श्यारु थी इन जे करे ईंदा आहियूं छो त असां सां ताउन फरमाईंदा आहिनि ऐं असांजो बि तव्हां सां ताउन हूंदो आहे। सभ खां पहिरियों पाण ज़िक्र कयूं था करशी जामे श्री जो ज़िक्र कयूं। अॼु करशी जामे श्री जो तव्हांखे जीअं ख़बर आहे त करशी जामे शीरी जेको आहे ख़ालिस जड़ियुनि ॿूटियुनि सां तयारु करदा शरबत आहे ऐं बग़ैर पाणी जे हुनजे अंदरि पाणी जो हिकिड़ो कतिरो बि न आहे पियल। जॾहिं तव्हां हुनखे ठाहींदो, मिक्स कंदो त हुनजी जेका ख़ुशबू निकिरंदी तव्हांखे पाण अंदाज़ो थी वेंदो त केॾो ख़ूबसूरत तरीक़े सां हिनखे ठाहियो वियो आहे। ऐं इफ़्तार में जॾहिं तव्हां इफ़्तार जे दस्तरख़्वान में जेको आहे करशी जामे शीरी जो शरबत शामिलु कंदो त यकीनन तव्हांखे मज़ो ईंदो ऐं तव्हांखे इफ़्तार करण में बि मज़ो ईंदो। सो जेकॾहिं पंहिंजे दस्तरख़्वान खे ख़ूबसूरत ठाहिणु चाहियो था त करशी जामे शीरी ज़रूरु पंहिंजे इफ़्तार में शामिलु कयो। ऐं मूंसां मतिलबु हिकिड़ो मसइलो इहो बि आहे त मूंखे वरी करशी जामे श्री खां सवाइ का शइ वणे कोन थी। बिल्कुलु जी ईअं तव्हां हिन जो मोहबत जो अंदाज़ो लॻायो त मां करशी जामे श्री जो पूरो माना इहे भई पूरी बोतल पाण लाइ गॾु रखी छॾी आहे। पूरी बोतल ई पी वेंदा आहियो शायदि तव्हां? हा न, रोज़ नई बोतल हिते भरिजी रखबी आहे। बहरहाल करशी जामे श्री वारनि जी वॾी महिरबानी, ख़ालिस अरकस तयारु थियल हूंदो आहे, पाणीअ जो हुन फुड़ो मिलायल आहे, सालों साल खां साॻी टेस्ट साॻियो ज़ाइक़ो आहे हिन जो ज़बरदस्त। सो करशी जामे श्री वारनि जी वॾी महिरबानी जेकी असां प्रोग्राम में सहकार कनि था, लख थोरा करशी वारनि जा। उनखां पोइ पाण ज़िक्र कयूं था मीज़ान जो। मीज़ान कुकिंग ऑयल, मीज़ान बनास्पति, मीज़ान कनोल ऑयल, जंहिं बि शइ में तव्हां को रधिणो पचायो, का शइ पचायो त ॾाढी ज़बरदस्त ज़ाइक़ेदार उहा भाॼी हूंदी आहे, उहा मानी बि ॾाढी वणंदी आहे। जंहिंखे छंडो लॻियलु हुजे गिह जो, वाह वाह। मीज़ान जे
गिह में तयारु थियल उफराटा बि ॾाढा सुठा लॻंदा आहिनि। सहरी जे महिल जेको आहे असां मीज़ान जे गिह में जॾहिं ठाहींदा आहियूं पराठा त असांखे मतिलबु एॾी एनर्जी मिली वेंदी आहे, एॾो सुठो लॻंदो आहे जो असां बसि इफ़्तार ताईं लो न आहियूं थींदा। हेल्दी आहे, छो जो हर इंसान सिहत लाइ खाईंदो आहे, त तव्हां ऑयल कोशिशि कयो त सुठो पंहिंजे खाधे में इस्तेमालु कयो, चाहे उहो तव्हांजा पराठा हुजनि, बोड़मानी हुजे, त सुठो ऑयल अगरि तव्हांखे इस्तेमालु करणो त मीज़ान वारनि जो ऑयल तव्हां यूज़ करे सघो था पंहिंजे किचन में ऐं पंहिंजी सिहतमंद ज़िंदगी सही सही हॾियूं मज़बूत थींदियूं आहिनि, विटामिन ए ऐं डी जो मिक़दार हुन में आहे। सो मीज़ान वारनि हिकिड़ी पती बि मार्केट में आंदी आहे, तव्हांखे रोज़ु ॿुधाईंदा आहियूं, पर जिन असांखे हाणे जॉइन कयो आहे उन्हनि खे ॿुधायूं त अल्ट्रा रिच जे नाले सां पती मार्केट में मौजूदु आहे, जंहिं नाहे वठी छॾे ॾाढी सुठी चांहि ठहंदी आहे, कड़क चांहि, मज़ेदार चांहि, रंग वारी चांहि। किन किन चांहियुनि में रंग न हूंदो आहे, पोइ ॾिसण सां ख़बर पइजी वेंदी आहे त चांहि ठाहूकी न आहे, ऐं का चांहि अहिड़ी हूंदी आहे जो माण्हू ॾिसण सां चवंदा त यार वाह जी वाह जो कलर आहे, लॻे थो चांहि वाह जी हूंदी। सो अल्ट्रा रिच पती मार्केट में मौजूदु आहे मीज़ान वारनि जी, इहा वठी छॾियो, सुठी चांहि पीअण जा शौक़ीन इन ॻाल्हि खे नोट फरमाइनि। इन खां सवाइ कोल्ड ड्रिंक जेकॾहिं पीअणु चाहियो था त कोल्ड ड्रिंक उन्हनि जी कोला नेक्स्ट बि आहे, उहा मार्केट में मौजूदु आहे। नेक्स्ट को ऑप्शन तव्हां वटि हाणे नथो बचे, ऐं कोला नेक्स्ट तव्हांजे लाइ आहे मार्केट में मौजूदु, त पोइ कोला नेक्स्ट पीअंदा कयो। इन खां सवाइ असां सां ताउन अॼु बि कयो आहे, हमेशह जीअं असां सां सहकारी असांजे प्रोग्राम खे सुठो बणाइण में सहकार उन्हनि जो पाण ज़िक्र कंदा आहियूं 7 अप जो जी, जेका तव्हांजी इलाही फेवरेट आहे, मुंहिंजी बि फेवरेट आहे। सो तव्हांजे दस्तरख़्वान में, असांजे दस्तरख़्वान में ऑलमोस्ट उहा हूंदी आहे। आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो त जॾहिं असां अफ़्तार कंदा आहियूं हिते ई असांजो अफ़्तार दस्तरख़्वान लॻंदो आहे, त आउं ॾिसंदो आहियां त 7 अप जॾहिं रखंदा आहिनि असांजा दोस्त, त ही नीलम 7 अप खे जल्दी पंहिंजे पासे में रखी छॾींदी आहे। बिल्कुलु जी, जेके जेके मूंखे शयूं खाइणियूं हुयूं मां पाण वटि करे रखी छॾींदी आहियां। सो 7 अप खे त मां सभिनीनि खां पहिरियां पाण सां रखंदी आहियां, छो जो चवंदा आहियूं त इफ़्तार जे टाइम ते तव्हां एतिरो कुझु खाईंदा, न चाहींदे बि असां इलाही कुझु खाए छॾींदा आहियूं, चाहे जेतिरी असां कोशिशि कयूं डाइट कयूं या छा कयूं, पर इलाही खाई वेंदा आहियूं। उनखे डाइजेस्ट जेकॾहिं तव्हांखे प्रॉपर करणो आहे त तव्हां 7 अप कोल्ड ड्रिंक जो जेको इस्तेमालु कंदव त तव्हां सहरी ताईं जेको आहे बिल्कुलु तव्हांजो लेवल थी वेंदो, तव्हां सहरी बि ज़बरदस्त करे सघंदव, ऐं 7 अप ज़रूरु पंहिंजे दस्तरख़्वान। सही सो हाणे प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं था, ऐं नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सआदत बि माणींदासीं। ॿ नातख़्वान असां सां हिन वक़्तु मौजूदु आहिनि, ॿिन्ही जो तारुफ़ कराए छॾियां थो, पोइ ॿिन्ही मां वरी हिकिड़े खे ज़रूरु पहिरियां शामिलु कंदासीं। फ़क़ीर इमाम बख़्श महर साहिब सां गॾु आहे भलीकार अदा, थैंक यू सो मच। ऐं अंज़ला फिरोज़ी असां सां गॾु अदी मौजूदु आहे, ॿिन्ही खे असां भलीकार चऊं था ऐं शुरूआति कयूं था फ़क़ीर इमाम बख़्श महर जे आवाज़ में हिकिड़ो ख़ूबसूरत नाते कलाम सभिनी जे नाम जी। सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मद अर्शन खवसे हर पल पयो नूर मदीने में, वस नूर थो छो त हिते हुज़ूर मदीने में, वस नूर थो छो त हिते हुज़ूर मदीने में। महबूब मिठे जे करे हिन शहर खे शान मिलियो, सरकार जे सदके में सॼे मुल्क खे मान मिलियो, सरकार जे सदके में सॼे मुल्क खे मान मिलियो। वध बेस्त जे बागन खां असरूर मदीने में, वसे नूर थो छो त हिते हुज़ूर मदीने में। अर्शन खां वसे हर पल पयो नूर मदीने में, वसे नूर थो छो त हिते हुज़ूर मदीने में। महबूब जे रोज़े ते थी दीद पवे जहे पल, थक अखिड़िन जालहन नचदी या खुशीअ में दिल, थक अखिड़िन जालहन नचदी या खुशीअ में दिल,
पैज़ेबान दरूद पढ़े भरपूर मदीने में वसे नूर थो छो त हिते हज़ूर मदीने में अरशन खां वसे हर पल पयो नूर मदीने में वसे नूर थो छो त हिते हज़ूर मदीने में हिन आबिद मलिक मथा शल करम अजीब करे दीदार मदीने जो हिकु वार नसीब करे हिन आबिद मलिक मथा शल करम अजीब करे दीदार मदीने जो हिकु वार नसीब करे मन मुंहिंजो कॾहिं थींदो मसरूर मदीने में वसे नूर थो छो त हिते हज़ूर मदीने में अरशन खां वसे हर पल पयो नूर मदीने में वसे नूर थो छो त हिते हज़ूर मदीने में सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾाढो सुहिणो अंदाज़ आहे माशाल्लाह ऐं मदीने जो ज़िक्र हुयो मदीने जी कैफ़ियत बिल्कुल जी मदीने जी सिक मदीने जी सार सभिनी दिलनि में आहे अलाह करे तव्हां सभई हेॾे मदीने जे पार खां घुमी अचूं ऐं पंहिंजे अखियुनि सां ॾिसी अचूं अखियुनि जो नूर वधाए अचूं दिलनि जो नूर वधाए अचूं सो वॾी महिरबानी साईं उमर साहिबु तव्हां असांजे प्रोग्राम में आयो लख थोरा ॾाढो सुठो लॻो तव्हांखे ॿुधी करे नंढड़ी साईं जो वक़्तु थियो आहे बिल्कुलु जीअं प्रोग्राम असांजो जारी सारी ॾिसंदा रहो तव्हां सभिनीनि जो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान जी हिकु भेरो वरी तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम रमज़ान में भलीकार चऊं था तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असां सां जुड़ियल आहियो ऐं असां सां जुड़ियल आहिनि मिचल्स वारा बि असांजे प्रोग्राम में ताउन फरमाइनि था मिचल्स फूड फार्म लिमिटेड उन्हनि जी वॾी महिरबानी जेकी असां सां प्रोग्राम में सहकार कनि पिया GFC फैंस वारनि जी वॾी महिरबानी ऐं उन्हनि जा बि लख थोरा मञींदासीं उन्हनि जूं बि नवाज़िशूं मञींदासीं GFC फैंस असांजे प्रोग्राम में ताउन फरमाइनि था हवादार पखा पाइदार पखा गारंटी वारा पखा ज़रूरु वठिजो ऐं इन खां पोइ पाण ज़िक्र कयूं था दागनि जे दुश्मन जी दागनि जो दुश्मन आहे सर्फ एक्सल जेकॾहिं तव्हां वटि आहे त पोइ तव्हांखे परवाह न करणु घुरिजे खाओ पीओ भरपूर नमूने सां ज़बरदस्त तरीक़े सां भले कोई तव्हांखे टोके दवा खाए कीअं थो सो बहरहाल खाइण जे मामले में इलाही मूं जहिड़ा माण्हू आहिनि जेकी एहतियात कंदे कंदे बि आउं बि इलाही एहतियात कंदो आहियां पर का न का शइ किरी ज़रूरु पवंदी आहे पोइ कोई न कोई चवंदो आहे दोस्त यार छा कई मां ख़बर कीअं पई त खाधो थिए बाबा सो सर्फ एक्सल आहे न त पोइ टेंशन करण जी ज़रूरत न आहे सर्फ एक्सल वठो ऐं घर वठी वञो ऐं तव्हां जूं जेकी घर जूं असांजूं वॾियूं भेनरूं औरतूं जेके आहिनि उहे बि सर्फ एक्सल खे पसंदि कनि थियूं इन मामले में त ज़िद्दी जेकी दाग हूंदा आहिनि जेकी ख़राबु दाग हूंदा आहिनि ख़ासि तौर ते ॿोड़ जा दाग अहिड़ा हूंदा आहिनि जेके लहंदा न आहिनि चांहि जा दाग बि न लहंदा आहिनि पोइ इन जे लाइ तव्हांखे सर्फ एक्सल वठिणो पवंदो ऐं सर्फ एक्सल वठी अचो मार्केट मां हाणे जेकॾहिं तव्हां अॼु शाम निकिरो कंहिं कमकार असांखे त सर्फ एक्सल ज़रूरी आहे सर्फ एक्सल आहे त पोइ चिंता न आहे त दाग कीअं ख़तमु थींदा ईअं न बिल्कुलु जीअं ई आहे इवन तव्हां हुनखे जेको आहे पंहिंजे ड्रेस खे विझी करे पाणी सर्फ एक्सल विझी करे तव्हां 5 या 10 मिंट बि हुनखे रखंदव त दाग पाणे रिमूव थींदा बसि तव्हांखे थोरो रब करण जी ज़रूरत पवंदी ऐं उहो रिमूव थी वेंदा इज़ीली सो तव्हां सर्फ एक्सल ज़रूरु यूज़ कयो जेकॾहिं तव्हां चाहियो था त जल्दी जल्दी तव्हांजा कपिड़ा वॉश थी वञनि ऐं सुठे तरीक़े सां ऐं सुठा लॻनि ऐं पाइण में ईअं लॻे त तव्हांजा न्यू ड्रेस पातो आहे सर्फ एक्सल जी हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी ज़बरदस्त आहे त कपिड़नि जो कलर फिटाइण न ॾींदो आहे कॾहिं कॾहिं के वरी अहिड़ा बि हूंदा आहिनि मार्केट में सर्फ जेके मार्केट में मौजूदु आहिनि उन्हनि सां रंग फिटी वेंदो आहे न वॻे जो पोइ उहे तेज़ अहिड़ा माना तेज़ाबियत आहे अलाए छा आहे सर्फ एक्सल ॾाढो ज़बरदस्त आहे तव्हांजा कपिड़ा उअं ई हूंदा जीअं नवां निकोर हूंदा आहिनि सर्फ एक्सल वठो ऐं कपिड़ा धोइण सुकी वठो भला जेकॾहिं तव्हां धोइण चाहियो था त सो बहरहाल खिल भोग मस्ती मज़ाक पंहिंजी जॻह ते अफ़्तार जो टाइम बि वेझो वेझो थींदो थो वञे असां हिन वक़्तु नात ख़्वान असां दोस्त हिकिड़ो ॿियो बि कढियो आहे उनखे भलीकार बि चऊं था सलाहुद्दीन जिसकानी साहिब सां गॾु आहे बहुत शुक्रिया साईं वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में आयो ऐं इन खां पहिरियां उनज़िला फ़िरोज़ी बि असां सां गॾु हुई
पोइ दिलि चवी थी हाणे उनज़िला खे उनज़िला पहिरियां खां ॿुधूं, ॿुधिजो, हा? बिल्कुलु जी माशाल्लाह। बिस्मिल्लाह जी। बिस्मिल्लाह कयो। सबसे पहले मैं कहना चाहती हूँ कि आज 15 रमज़ान मुबारक है, हज़रत इमाम हसन अलैहिस्सलाम की यौम विलादत है, जी तो उनकी शान में मनक़बत का नज़ाम पेश करना चाहूँगी। बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाह। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व अला सय्यदिना अली व सय्यदतिना फातिमा व सय्यदतिना ज़ैनब व सय्यदिना हसन व सय्यदिना हुसैन व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम। अल्लाह के शेर है दरे करार पर दुरूद, अल्लाह के शेर है दरे करार पर दुरूद, हज़रत हसन हुसैन के किरदार पर दुरूद। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद। मिसल हैदर है बाकमाल हसन, है ज़माने में बेमिसाल हसन, मिसल हैदर है बाकमाल हसन, है ज़माने में बेमिसाल हसन। मज़हरे हुस्न मुस्तफ़ा अली, मज़हरे हुस्न मुस्तफ़ा अली, यानी तौहीद का जमाल हसन, है ज़माने में बेमिसाल हसन, मिसल हैदर है बाकमाल हसन, है ज़माने में बेमिसाल हसन। खुद पे नाज़ा है खालिक़े अकबर, खुद पे नाज़ा है खालिक़े अकबर, देख के तेरे खदो खाल हसन, है ज़माने में बेमिसाल हसन, मिसल हैदर है बाकमाल हसन, है ज़माने में बेमिसाल हसन। कह रहा है ये सूरे कौसर, कह रहा है ये सूरे कौसर, है मेरा हुस्न और जमाल हसन, है ज़माने में बेमिसाल हसन, मिसल हैदर है बाकमाल हसन, है ज़माने में बेमिसाल हसन, बेमिसाल हसन। सुभान अल्लाह। जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा प्यारा ॾोहिटा, उन्हनि जी अखियुनि जा तार, बिल्कुलु जी। ऐं उन्हनि जी दिलि जो सुरूर, उन्हनि जा चैन, उन्हनि जो करार, ऐं नाना जी दीन जे बचाइण जे लाइ तमामु घणी कुर्बानी ॾियण वारा, इस्लाम खे बचाइण में कुर्बानी ॾियण वारा, ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी उन्हनि सां मोहबत एतिरी त हुई जो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब नमाज़ पढ़ंदा हुआ त शहज़ादो जॾहिं उन्हनि जी पुठी ते चढ़ी पवंदो हुयो त तेसीं ताईं नमाज़ सजदे में ई हूंदा हुआ, जेसिताईं पाण पंहिंजी मर्ज़ीअ सां न लहंदा हुआ, एतिरी मोहबत हुई। माशाअल्लाह सुभान अल्लाह।
ॿुधी सी मनक़बत अंज़ला फ़िरोज़ी जी आवाज़ में असां सां ॿियो दोस्त आहे सलाहुद्दीन जिस्काणी साहिबु, उन जी आवाज़ खे पाण ॿुधी वठूं ऐं रूह खे राहत करार माणे वठूं। जी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब दरता धिकारी मता अर्ज़ आहे दरता धिकारी मता वॾो वास्तो थई विसारी मता वॾो वास्तो थे विसारी मता आहे धर को दिल में इन्हें दर्द जो आहे धर को दिल में इन्हें दर्द जो मोहब्बत दे हाने मारी मता वॾो वास्तो थई विसारी मता वॾो वास्तो थे विसारी मता मरण भी मिठो हुजा मझे हुज़ूर मरण भी मिठो हुजा मझे हुज़ूर मरण भी मिठो हुजा मझे हुज़ूर जुदाई लजानी जियारी मता वॾो वास्तो थई विसारी मता वॾो वास्तो थे विसारी मता। सुभान अल्लाह। ही जेका नात आहे मुझे मुर्शिद ताजदार मकली हक शहनशाह मकली वारे साईं जी लिखियल नात आहे जेके फरमाइनि था त कॾहिं भी कॾहिं भी जुदाई जो कातिल ज़हर कॾहिं भी जुदाई जो कातिल ज़हर पीरी पीर हिन खे पियारी मता पीरी पीर हिन खे पियारी मता वॾो वास्तो थई विसारी मता वॾो वास्तो थे विसारी मता।
सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं पाण खे वरी इहो वास्तो कमु ईंदो अॻिते हली करे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत कमु ईंदी असांखे। सो वॾी महिरबानी साईं सलाहुद्दीन जिस्कानी साहिब, ॾाढो सुठो कलाम तव्हां पढ़ियो, लख थोरा तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। अंज़ला फिरोज़ी बाबा, आपका भी बहुत शुक्रिया, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाई। नड़ी साईं जो वक़्तु आहे जी बिल्कुलु, ऐं साईं खां पोइ मोटंदासीं, प्रोग्राम जारी सां रहिया, ॾिसंदा रहो सलाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। जी सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असां सां जुड़ियल आहियो। कचहरी बि पाण कयूं था मुख़्तलिफ़ मामलनि ते, ऐं इन खां सवाइ असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन लम्हे असांखे मोज़िज़ महिमाननि बि जॉइन कयो आहे। उन्हनि तारीफ़ करण खां पहिरियां असां मीज़ान जे किचन में था हलूं, ऐं मीज़ान जे किचन में अदी असांजी भेण बासमा ख़ान पहुची चुकी आहे, ऐं पहुचंदी आहे त पोइ दिलि खे बड़ी आथत थींदी आहे, छो त अफ़्तार जो वक़्तु वेझो वेझो हूंदो आहे त सम्झी वेंदा आहियूं त का न का शइ हाणे पचंदी। सो माशाअल्लाह, बिस्मिल्लाह। अदी वेलकम तव्हांखे, भलीकार चऊं था मीज़ान जे किचन में। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? बिल्कुलु, आउं बि ज़बरदस्त आहियां। तव्हां अॼु न पुछा कंदो त छा पचंदो? तव्हां पुछो था त तव्हां पुछी वठो। अॼु असां मीज़ान जे किचन में जेका आहे न कीमा कढ़ाई था ठाहियूं, ॾाढी सुठी ऐं यूनिक रेसिपी आहे। कढ़ाई त आहियूं ठाहींदा आहियूं, पर हे कीमे में कढ़ाई आहे। कीमा, अच्छा चिकन कीमे जी? हाँ, चिकन जो कीमो आहे। तव्हां बीफ बि वठी सघो था, तव्हां मटन बि वठी सघो था, पर मां चिकन वरितो आहे। चिकन आहे, हिन सां गॾु चिकन जो कीमो आहे, ॾही आहे हिकु प्याली, गरम मसालो आहे असां वटि, हल्दी अथसि, ॻाढ़ा मिर्च आहिनि ऐं चिकन पाउडर आहे, कारा मिर्च आहिनि, चाट मसालो आहे, गरम मसालो जेका हिकिड़ो साबुत बि आहे ऐं पिसियल बि आहे। ठीकु आहे। थूम ऐं रस अदरक जो असां वटि जेका पेस्ट आहे, लूणु आहे, बसर आहिनि, टमाटा आहिनि, धाणा आहिनि ऐं मिर्चन आहिनि। ऐं असां हिनखे जेका तयारु कंदासीं मीज़ान कुकिंग ऑयल में ठाहींदासीं। वाह वाह, मीज़ान कुकिंग ऑयल जी पंहिंजी खुशबू आहे। ठीकु आहे जी। तव्हां हिनखे जॾहिं ठाहींदव ऐं कहिड़ी कहिड़ो मसालो तव्हां ऐड कयो था, उहो वरी मां तव्हांखां विच मां पुछंदमि, छो जो हे मसाला त ख़बर आहिनि त कहिड़ा पवंदा आहिनि, पर कहिड़े टाइम ते पवंदा आहिनि वरी मां तव्हांखां पुछंदमि। बासमा ख़ान तव्हां ठाहींदव ऐं नीलम तव्हां वरी खाईंदव पोइ? बिल्कुलु जी, मां खाईंदमि इंशाअल्लाह। बासमा जी तमामु डिशेस मूंखे तमामु बहितरीन लॻंदियूं आहिनि, सुठियूं मीज़ान जे किचन में अदी बासमा असां कचहरी कईसीं, ऐं हाणे तव्हांखे ॿुधायूं था त असांजो माना तो साथी हिकिड़ो ॾाढो सुठो स्कॉलर बि आहे, मुख़्तलिफ़ मामलनि ते कचहरीअ जो सत्संग कंदो। असां भलीकार चऊं था अलामा निसार अहमद चांडी साहिब खे। साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? वॾी महिरबानी, लख तौर तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो। ॿियो नंढिड़ो हिकिड़ो नात ख़्वान बि असांजे प्रोग्राम में आहे, मतिलबु उमिरि उन जी नंढी आहे, आवाज़ु ॾाढो ज़बरदस्त आहे हुनजो। ऐं मोहम्मद मुबशिर साहिब खे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम बेटा, वॾी महिरबानी तव्हांजी। सो स्टार्ट तव्हां खां था कयूं अलामा साहिब। कोविड आलमी वबा आहे, जॾहिं त इन ॾिस में मां ॾिसां थो त के माण्हू एहतियात कनि था, के वरी चवनि था त छाजो एहतियात आहे, भला शरीयत इन जे बारे में छा थी चवे, थोरी वज़ाहत कजो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में फरमायो आहे, वला तुल्क़ू बिअयदीकुम इला तहलुका, पंहिंजनि हथनि खे हलाकत जे तरफ़ न वधायो। यानी हे जेके तव्हांजा हथ आहिनि, इन खे असां लुग़वी तौर ते बि या मुहावरे तौर ते बि इस्तेमालु कयूं त इन मां इहो आहे त तव्हां हलाकत जे तरफ़ न वञो, अहिड़ा कम न कयो जंहिं मां तव्हांखे नुक़सानु थिए, तव्हां नुक़सानु खाओ ऐं तव्हांजी ज़िंदगी या तव्हांजे मथां ॿियनि कमनि जे लिहाज़ खां को इफ़ेक्ट थिए। अहिड़े नमूने सां हाणे हिते बिअयदीकुम इला तहलुका, तव्हां पंहिंजनि हथनि खे न वधायो, त इन मां मुराद इहो बि आहे त जीअं अॼुकल्ह कोविड जो ऐं माशाअल्लाह ही तव्हां तमामु सुठो टॉपिक रखियो आहे, इन ते ख़ासि असांजे उलमान जो बि कुझु इख़्तिलाफ़ रहे थो, उन जूं बि कुझु क्यूरीज़ आहिनि, उन्हनि जा बि कुझु इख़्तिलाफ़ात आहिनि। माण्हू चवनि था न हथ मिलाइजे, छो न पाण मुस्लमान आहियूं हथ मिलाइजे, त उन जे करे मां तव्हांखां इहा ॻाल्हि पुछां। बिल्कुलु बिल्कुलु। त हाणे उन में अल्लाह ताला फरमाए थो त तव्हां हथनि खे हलाकत जे तरफ़ न वधायो। जीअं त आलमी लेवल ते आलमी सिहत इदारो ईअं थो चए थो त बाबा कोविड तव्हांजे हथनि सां बि पकड़िजी सघिजे थो, ऐं उन में इहो आहे त तव्हांजा हथ जेकॾहिं मुंहं में लॻनि था, अखियुनि में लॻनि था, त उन सां बि वायरस पकड़जण जो सबबु आहे। इन सां एहतियात छो कजे, इहो असांखे शरीयत ॿुधाए थी। इन में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हिकु हदीस आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त तव्हां जेकॾहिं
ताउन जी वबा कंहिं शहर में हुजे त उन शहर में वञण खां परहेज़ कयो ऐं उतां वारा माण्हू बि ॿाहिरि अचण खां परहेज़ कनि सही। छाजे करे त ताउन जी बीमारी अॻ में जेकी हूंदी त उहा पखिड़जण वारी बीमारी हूंदी सही। फैलजंदी वेंदी हिकु माण्हू मां ॿिए माण्हू जे तरफ़ ट्रांसफर थींदी सही, सही। त अहिड़े लिहाज़ खां वरी उन खां अलावा हिते हिकु ॿी बि ॻाल्हि के मुस्लमान चवंदा आहिनि त असां अलाह ताला जा बान आहियूं मुस्लमाननि जो अलाह हुआ ऐं असां तवक्कल कयूं था त इन जे मुतालिक़ बि हिकु हदीस आहे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकु असाबी अचे थो ऐं उहो बैत लाइ अचे थो नओं असाबी आहे बदवी जंहिंखे चयो वेंदो आहे त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त तव्हां छा ते आया आहियो सही, सही। अर्ज़ करे थो या रसूल अल्लाह मां उठ ते चढ़ी आयो आहियां पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त उहो उठ तव्हां किथे पियारियो आहे अर्ज़ करे थो या रसूल अल्लाह उनखे त मां ॿाहिरि छॾे आयो आहियां पाण फरमाइनि था उनखे कंहिं काठीअ में कंहिं जॻह ते ॿधो अथई या ईअं त हुन चयो या रसूल अल्लाह मां अलाह ते तवक्कल करे ऐं मां उनखे छॾे आयो आहियां त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त न पहिरियां तव्हां एहतियात कयो पहिरियां तव्हां पंहिंजे कमनि जी ज़िमेवारी खे संभालियो उन खां पोइ अलाह ताला ते तवक्कल कयो त अलाह ताला तव्हां सां भलाई फरमाईंदो अलाह ताला जी अहिड़ी ॻाल्हि ॿुधाई आहे त माण्हू हिते असां वटि चवंदा आहिनि मुर्शिद जी दुआ आहे जी जी बिल्कुलु बिल्कुलु सो इन्हनि ॻाल्हियुनि खां थोरो पासे आहे पाण अञा कचहरी कयूं था नीलम वटि बि कुझु सुवाल आहिनि तव्हांजे लाइ पुछण खां सो पाण हिन खां पहिरियां मोहम्मद मुबशर वेठो आहे नातख़्वान आहे सुठो त हिकिड़ो नातीअ कलाम ॿुधूं पोइ कचहरी कयूं था जी बिस्मिल्लाह सूंह सब तो ते खत्म तुंहिंजो कसम कोन तो जहिड़ो ॾिठ में तुंहिंजो कसम कोन तो जहिड़ो ॾिठ में तुंहिंजो कसम सूंह सब तो ते खत्म तुंहिंजो कसम कोन तो जहिड़ो ॾिठ में तुंहिंजो कसम हिकु झलक तुंहिंजे लखनि जा होशनिया हिकु झलक तुंहिंजे लखनि जा होशनिया आलिमन विसरियो इल्म तुंहिंजो कसम कोन तो जहिड़ो ॾिठ में तुंहिंजो कसम कोन तो जहिड़ो ॾिठ तुंहिंजो कसम तिरछी नज़रूं चेत जानी तो विझूं तिरछी नज़रूं चेत जानी तो विझूं सो किरी पियो मज कदम तुंहिंजो कसम कोन तो जहिड़ो ॾिठ में तुंहिंजो कसम कोन तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम पीर अॻियां ही भला छा छा चवे सुणो पीर अॻियां ही भला छा छा चवे छा लिखी सघंदो कलम तुंहिंजो कसम कोन तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम ॾाढो सुहिणो ॾाढो ज़बरदस्त ऐं असां सां अलामा साहिब गॾु आहे त इलाही कचहरी पाण अॼु कंदासीं थोरी देरि खां पोइ ऐं कुझु सुवाल अहिड़ा जेके तव्हांजे ज़हन में हूंदा कुझु मुंहिंजे ज़हन में हूंदा ऐं ख़ासि तौर ते मां त इहो ॾिसां थो त इलाही माण्हू अहिड़ा आहिनि जेकी पंहिंजूं पंहिंजूं ॻाल्हियूं कंदा आहिनि त बाबा काबतुल्ला बंदि थी वियो या हिकिड़ी साज़िश आहे हिनखे बंदि हुजणु घुरिजे न हुजणु घुरिजे या इहो खुलणु हुजणु घुरिजे न हुजे इस्लाम में या ख़ासि तौर ते हदीसुनि में शरीयत में हिन बारे में छा थो चयो वञे इन बारे में बि थोरी देरि में अलामा साहिब सां कचहरी कंदासीं ऐं तव्हांजे ज़हन में जेको सुवालु आहे उहो बि तव्हां जेकॾहिं असांखे MCR ताईं पहुचाईंदो तव्हांजी वॾी महिरबानी थींदी ऐं असांजे ज़हन में बि कई सुवाल आहिनि जेके पुछा कयूं था उहे सुवाल जेकी पाण हू न करे सघंदा आहियूं कंहिंखां अॼु कंदासीं अॼु पाण पराया रास पुछा कंदासीं नंढड़ी साही पहिरियां वठूं पाण बिल्कुलु जी प्रोग्राम असांजो जारी सारी आहे ॾिसंदा रहो सलाम रमज़ान सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असां सां गॾु आहियो अलामा साहिब सां कचहरी नीलम जी भले पई मुंहिंजी बि आफ़ियर कचहरी थिए पई इन खां सवाइ असांजे प्रोग्राम में हिन वक़्तु मरियम ज़ीशान बि शामिल थी आहे उनखे बि असीं भलीकार चऊं था थैंक यू सो मच आप हमारे प्रोग्राम में आहे ऐं गॾो गॾु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मीज़ान जे किचन में अदी वासमा ख़ान बि मौजूदु आहे उहा पंहिंजे कम में रुधल आहे
ऐं हाणे असां थोरी हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि तव्हां सां शेयर कयूं, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे, भली ॻाल्हि आहे। उहा भली ॻाल्हि इहा आहे त हाशमी इस्पंगोल वारनि बि असां ताउन फरमायो आहे। हाशमी इस्पंगोल, हा हा हा, इन सां सिहत सुठी रहंदी आहे। तव्हां इस्पंगोल ज़रूरु यूज़ कंदा कयो। पर हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त उन्हनि असांजे लाइ मोटर साइकिल उमाणी आहे ऐं मोटर साइकिल असांजे स्टूडियोज़ में पहुची चुकी आहे। हाशमी इस्पंगोल वारनि जी वॾी महिरबानी जेकी असां सां सहकार कनि था ऐं असां सां ताउन फरमाइनि था। हाशमी इस्पंगोल वारनि जा वॾा वॾा लख थोरा, जिन मोटर बाइक असांजे लाइ उमाणी आहे ऐं उहा बाइक असां वटि स्टूडियो में पहुची वई आहे, जंहिंजा शॉर्ट्स बि तव्हां ॾिठा। हाशमी इस्पंगोल वारनि असां सां ताउन फरमायो, वॾी महिरबानी उन्हनि जी। सो अलामा साहिब तव्हां को सवाल करणु चाहियो था? हाँ, अलामा साहब खां मुंहिंजो हिकु सुवाल आहे त चवंदा आहिनि त इलाज एहतियात खां बहितर आहे, ठीकु आहे, त इन में का हदीस आहे हिन बारे में काई? जी बिल्कुलु, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हिकु हदीस आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त तंदुरुस्त खे बीमार खां अलॻि खारायो। ॿियो इंग्लिश जो टर्म बि आहे त क्यूअर बेटर देन मेडिसन। अरे उन खां अलावा हिकिड़ो ॿियो बि हिकु अलामा मशहूरु हिकु स्कॉलर जो चवणु आहे त एहतियात खां बग़ैर इलाज ईअं आहे जीअं नमाज़ बग़ैर वज़ूअ जे। जीअं वज़ू माण्हू नथो करे त नमाज़ कंहिं कम जी, एहतियात नथो करे त इलाज कंहिं कम जो। इन ते हिकु हदीस आहे हज़रत अली करमल्लाह वजहू जे मुतालिक़। हज़रत उम्मे मुनज़िर रज़ी अल्लाह ताला अन्हा हिकु असहाबी औरत आहे। उहा फरमाए थी त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मूं वटि आया त मुंहिंजे घर में खजी हुई, खजीअ जो गोशो जेको लड़कंदो आहे त उन में कुझु खजूर हुया, त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उहे खाइण लॻा। त हज़रत अली करमल्लाह वजहू नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॾिसी करे पाण बि उन्हनि बि हथ अॻिते वधाया ऐं पाण हज़रत अली करमल्लाह वजहू जन बि खाइण लॻा। त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त बिहो बिहो, रुकिजी वञो खाइण खां। अर्ज़ु कयईं या रसूलल्लाह छो? पाण फरमायो त तव्हां हाणे नकाहत मां उथिया आहियो, यानी तव्हां हाणे बीमारी मां शिफ़ायाब थिया आहियो, तव्हां अञा कमज़ोर आहियो ऐं जेको आहे त जेसिताईं तव्हां तंदुरुस्त थियो तेसिताईं तव्हां इन शइ खां परहेज़ कजो। उन खां अलावा बीबी उम्मे मुनज़िर रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी त उन खां पोइ मां वरी हज़रत अली करमल्लाह वजहू जन जे लाइ पकल जव खणी आयसि। त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अली मुंहिंजा भाउ हाणे हीअ तव्हां खाओ, छाजे करे त हीअ तव्हांजे लाइ नफ़े वारी शइ आहे। त इन मां मालूम थिए थो त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हमेशह पंहिंजे उम्मतनि खे ऐं अल्लाह ताला पंहिंजे बाननि खे ऐं स्कॉलरनि पंहिंजनि माण्हुनि खे इहो ॿुधायो त तव्हां एहतियात कयो, एहतियात खां बग़ैर इलाज जी। सही सही। अलामा साहिब थोरी देरि पहिरियां आनियर मूं चयो हुयो त हिकिड़ी ॻाल्हि तव्हां खां पुछा कंदासीं त जीअं माण्हुनि जो हिकिड़ो पंहिंजो ज़हन आहे, चवनि पिया त काबतुल्लाह बंदि थी वियो आहे, हिकिड़ी साज़िश आहे, छा अहिड़े क़िस्म जी इस्लाम में शरीयत में का रिआयत आहे, को हुकुम आहे त थोरो डिफाइन कयो? अजीब ज़हन आहिनि माण्हू, या त शरीयत खे उन्हनि पढ़ियो न आहे या इस्लाम जी हिस्ट्री न पढ़ी आहे या त इस्लाम जो फ़लसफ़ो उन्हनि न सम्झो आहे। इस्लाम हिकु दीन ऐं फितरत आहे। तव्हांजी जेतिरी वसियत हूंदी, ताक़त हूंदी, इस्लाम तव्हांखे ओतिरो हुकुम ॾींदो। तव्हां बीमार हूंदव, तव्हांखे इस्लाम झलींदो त तव्हां रोज़ो न रखो। तोड़े जो रोज़ो हिकु इबादत आहे ऐं तमामु वॾी इबादत आहे, पर तव्हांजी वसियत, तव्हांजी तबियत, तव्हांजी ताक़त एतिरी न आहे जो तव्हां रोज़े खे बर्दाश्त करे सघो। त अहिड़े नमूने सां जेके चवनि था त या साज़िश आहे, आलिमी साज़िश आहे, मुस्लमाननि खे मस्जिद खां रोकियो थो वञे, काबतुल्लाह खे बंदि थो कयो वञे, इन खां तव्हां ॾिसंदव इस्लाम जी तारीख़ खे पढ़ंदव त पहिरियां बि अहिड़ा वाक़िया थिया आहिनि। ताउन जो हिकु मर्ज़ फैलिजी वियो, उन खां पोइ जिज़ाम जे नाले सां हिकु मर्ज़ फैलिजी वियो जो उन वक़्तु हिकु साल ताईं काबतुल्लाह जे तवाफ़ खे बंदि कयो वियो। इस्लाम जी हिस्ट्री आहे, इन खे पढ़ियो वञे। उन खां अलावा अल्लाह ताला बि क़ुर शरीफ़ में ईअं ई चवे थो त जेकॾहिं तव्हां काबतुल्लाह जो हज करणु या उमरो करणु वञो था, सूरत बक़रा सिपारो नंबर 2 उन जे रुकू शायदि 22 आहे या 23 रुकू आहे, त उन में अल्लाह ताला फरमाए थो त जेकॾहिं तव्हां उमरो करणु वञो था, तव्हांखे रस्ते में का रुकावट अची थी वञे कंहिं बीमारी जे सबबु या ॿी कंहिं अहिड़ी कंडीशन जे सबबु, त तव्हां पंहिंजे उन इरादे खे उते ई तव्हां ख़तमु कयो, अॻिते वधण जी कोशिशि न कयो। ऐं जेका तव्हांजी क़ुर्बानी आहे उनखे उन ॾींहं ताईं वेट कयो जेसि ताईं उहे हज वारा ॾींहं अचनि। छाजे करे त हाजी पंहिंजो पाण सां गॾु क़ुर्बानी जा जानवर बि वठंदा आहिनि, उनजो उहो इरादो हूंदो आहे। ऐं वार बि तेसि ताईं न कूड़ायो जेसि ताईं उहे हज वारा ॾींहं अचनि। ऐं जेकॾहिं तव्हां उते नथा पहुची सघो त पोइ क़ुर शरीफ़ में चवल आहे त तव्हां 7 रोज़ा रखो या मोटी अचे करे तव्हां 10 रोज़ा पूरा कयो। इन मां इहो मालूम थिए थो त जेकॾहिं अहिड़ी का कंडीशन, अहिड़ी का सूरत अची थी वञे त पोइ तव्हांखे उन जो एहतियात करणु घुरिजे। जीअं हिकु हदीस आहे, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त जॾहिं तेज़ आंधी हुजे, तेज़ तूफ़ान हुजे,
तेज़ बारिश हुजे त उन वक़्तु तव्हां मस्जिद तरफ़ न अचो, मस्जिद जे अचण खां तव्हां रुकिजी वञो, शायदि कीचड़ जे करे गप जे करे तव्हांजा कपिड़ा विञाइजी वञनि या तिरकी पओ त उन जे करे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इन्हनि शयुनि खां असांखे जॾहिं मना फरमाइनि था त हिन में बि असां ॾिसूं त कोविड हिकु आलमी वबा आहे जेके पखिड़िजे थी, माण्हुनि जे गॾिजण सां नुक़सानु थिए थो, त माण्हू उहो नुक़सानु छो खणे, एहतियात करे उन खां। पाण अञा कचहरी कंदासीं असां, पर हाणे नातीअ कलाम ॿुधण जे लाइ दिलि चए थी मरियम ज़ीशान साहिबा असां सां गॾु आहे, सो नात बहज़ूर सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत माणियूं था। जी खुदा का जिक्र करे और जिक्र मुस्तफ़ा ना करे, खुदा का जिक्र करे और जिक्र मुस्तफ़ा ना करे, हमारे मुंह में हो ऐसी ज़बां खुदा ना करे, हमारे मुंह में हो ऐसी ज़बां खुदा ना करे। नबी का जिक्र ही खुदा का जिक्र है, नबी का जिक्र ही खुदा का जिक्र है, नबी की बात ही खुदा की बात है, ये दुल्ला कह दिया तो साबित हो गया, ये दुल्ला कह दिया तो साबित हो गया, नबी का हाथ ही खुदा का हाथ है, नबी का जिक्र ही। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन, सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन। बेअमल हूँ मगर मेरे आका नजर रहमत करेंगे, बेअमल हूँ मगर मेरे आका नजर रहमत करेंगे, मेरे जैसे गुनाहगार की भी वो शफाअत करेंगे, बड़े अजीम हैं, बड़े करीम हैं, बड़े अजीम हैं, बड़े करीम हैं, वो जिनके हाथ में मेरी निजात है, नबी का जिक्र ही खुदा का जिक्र है, नबी का जिक्र ही। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन, सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मदिन। हम पे ऐसी अता है नबी की भूल जाए तो कैसे, हमको खतरे डराएंगे कैसे, पास आएंगे कैसे, ये आंखें नम नहीं कोई भी गम नहीं, आंखें नम नहीं कोई भी गम नहीं, करम हुजूर का हमारे साथ है, नबी का जिक्र ही। और बेशक जो मेरे नबी कह देते थे वो बेशक उसी वक्त हो जाता, तो बेशक मेरे नबी का कहा हुआ आज तक पूरा हो रहा है। तो मेरे बहुत ही खूबसूरत से शायर ने बहुत ही खूबसूरत शेर लिखा है कि कहता है कि वो जो कह दे वो हो कर रहेगा, कह रहा है ये कुरान, वो जो कह दे वो हो कर रहेगा, कह रहा है ये कुरान, उनका फारूकी जिंदा के फरमान है हमारा ये
अगर वो दिन कहें तो रातें दिन बने, अगर वो दिन कहें तो रातें दिन बने, कहें वो दिन को रात तो वो रात है, नबी का जिक्र ही खुदा का जिक्र है, नबी की बात ही खुदा की बात है, ये दुल्ला कह दिया तो साबित हो गया, नबी का हाथ ही खुदा का हाथ है, नबी का जिक्र ही। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह। ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ मरियम ज़ीशान जो ऐं ॾाढी सुहिणी सनाफ़ानी कयईं। बेशक मज़ो अची वियो न तव्हांखे? बिल्कुलु बिल्कुलु ॾाढो। सो अञा असांजो मज़ो ॿीणो थींदो ऐं थोरी देरि में जॾहिं साईअ खां मोटंदासीं त तव्हांखे ॿुधाईंदासीं दादी बासमान जो किथे कमु पहुतो आहे, उहो बि हुन खां पुछा कंदासीं। मीज़ान जे किचन में मौजूदु आहे, अहिड़ी साई जो वक़्तु आहे पहिरां। बिल्कुल जी, ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। जी सलाम रमज़ान में भली कार चऊं था, रहमतूं बरकतूं तव्हांजे झोल में सदाईं हुजनि। असांजी दिली दुआ आहे तव्हां असां लाइ दुआ कजो, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। कॾहिं कॾहिं कंहिं न कंहिं जी दुआ अखी वेंदी आहे, हिक ॿिए खे दुआऊं कंदा रहो। सो हिन लम्हे जिन असां सां ताउन फरमायो आहे उन्हनि जो ज़िक्र ख़ैर बि असांजे प्रोग्राम में शामिल हुजे। केरु केरु असां सां सहकार कनि पिया नीलम? बिल्कुलु जी, स्टाइलो वारनि जेको आहे असांजे प्रोग्राम में ताउन फरमायो। स्टाइलो माशाल्लाह तमामु सुठो ब्रांड आहे। तव्हां जेकॾहिं ईद जी सुठी शॉपिंग करणु चाहियो त स्टाइलो जी आउटलेट में हली वञो त तव्हांखे सभु कुझु मिली वेंदो ईज़ीली। तव्हांखे हील्स, पर्स, ज्वेलरी, ड्रेसिस, परफ्यूम्स, ईच एंड एवरीथिंग तव्हांखे स्टाइलो जी आउटलेट मां मिली वेंदो। सही, स्टाइलो वारा चवनि था जो चाहूं वो पाऊं। स्टाइलो, स्टाइल सां ज़िंदगी गुज़ारण जो नाम आहे। उन खां पोइ पाण सां ताउन फरमायो आहे क्विज़ वारो। क्विज़ शरबत ॾाढो सुठो हूंदो आहे, मिठो हूंदो आहे, भलो हूंदो आहे, बहितरीनु हूंदो आहे। सो क्विज़ जो शरबत पियो। क्विज़ वारा चवनि था त ट्रूली टेस्टफुली। सो क्विज़ जो शरबत ज़रूरु पियो ऐं भरपूर ज़िंदगी जियो। उन खां पोइ मिठे जी ॻाल्हि कयूं त लज़ीज़ा खीर मिक्स माशाल्लाह तमामु बहितरीनु लज़ीज़ा वारनि जी खीर मिक्स आहे। जेकॾहिं तव्हां सिर्फ़ु खीर खे बॉइल कयो था, हुन में उहो खीर मिक्स जो पैकेट ऐड कयो था त तव्हांजी ज़बरदस्त ऐं बहितरीनु डिश रेडी थी वेंदी। सो घटि टाइम में जेकॾहिं तव्हां कुझु सुठो पचाइणु था चाहियो त लज़ीज़ा खीर मिक्स खाओ। उन खां पोइ पाण चऊं था ओरिएंट वारनि जी वरी महिरबानी मञूं था। ओरिएंट रेफ्रिजरेटर, ओरिएंट एसी तव्हां ॾिठी हूंदी, पाइदार हूंदी आहे, मज़बूत हूंदी आहे, सालों साल हलंदी आहे। मिस्त्रीअ खे एरर ॾेखारण जी ज़रूरत न हूंदी आहे। ओरिएंट वारनि जी वरी महिरबानी जिन असां ताउन फरमायो आहे। सूफ़ी नाम है एतमाद का। ॿिनी गॾु चयो आहे सूफ़ी। लॻे थो त हाणे माना सूफ़ी असांखे बाक़ाइदगी सां असांजे दिलि में घर करे वियो आहे। सूफ़ी नाम है एतमाद का। सूफ़ी वारनि जी वॾी महिरबानी जिन असां सां ताउन फरमायो आहे। इन खां सवाइ Q&A वारनि जी वॾी महिरबानी। इन्हनि जा बि किचन जा कुझु सामान हूंदा आहिनि, खाइण पीअण जा सामान हूंदा आहिनि। Q&A वारनि जी Q&A वारनि जी वॾी महिरबानी। Q&A तव्हांजा लख थोरा। तव्हां असांजे प्रोग्राम में ताउन फरमायो आहे, महिरबानी तव्हांजी। ऐं हाणे पाण वरी उन जो ज़िक्र कयूं था जेको इफ़्तार जे दस्तरख़्वान ते जूस मुंहिंजे सभु बिल्कुलु साम्हूं हूंदो आहे। ऐं सभ खां पहिरियां पीअणु पसंदि कंदो आहियां। फ्रूट फार्म रीगल जा फ्रूट फार्म जा जूसिस मार्केट में मौजूदु आहिनि। तव्हां मैंगो वारो जूस पियो, तव्हां कॉकटेल पियो, तव्हां एप्पल पियो, ऐं जेको बि फ्रूट वारो जूस तव्हांजे ज़हन में आहे उहो तव्हां पी सघो था। ताज़नि मेवनि जो रस इन्हनि पैकेट्स में भरियल इलाही एनर्जेटिक जूसिस आहिनि इहे। तव्हां जेको आहे इफ़्तार खां पोइ इनखे जेकॾहिं पियो था त मूंखे नथो लॻे तव्हांखे एतिरो जल्दी वरी कंहिं शइ जी ज़रूरत पवंदी, छो जो हिन में इलाही एनर्जी आहे, इलाही सुठा जूसिस आहिनि। फ्लेवर तमामु बहितरीनु ऐं नेचुरल जेको हुन जो फ्लेवर अचे थो, एप्पल हुजे या मैंगो हुजे त तमामु सुठा फ्लेवर्स वारा इहे जूसिस आहिनि। तव्हां सही रीगल फ्रूट फार्म जा जूस पियो, भरपूर ज़िंदगी जियो। ऐं हाणे पाण वधूं था मीज़ान जो किचन ॾांहुं निहार कयूं था। मीज़ान जो किचन में अॼु बासमा ख़ान पंहिंजी जेका अॼोको जेको रधिणो हुयो उनखे कंप्लीट करे छॾियो आहे। अॼु बासमा ख़ान ॾे पाण वधूं था, हुन पुछा कयूं था कीअं कीअं हुन ठाहियो ऐं कीअं इन जी मरहला थिया। जी अदी बासमा ठही वियो ख़ैर सां? जी अल्हम्दुलिल्लाह ठही वियो आहे। डिश आउट करे वरितो आहे मां। नालो छा आहे इन जो? मूंखे कीमा कढ़ाई आहे। कीमा कढ़ाई, ठीकु आहे। कीमा कढ़ाई आहे मीज़ान कुकिंग ऑयल में मां ठाही
आहे, ॾाढी सुठी ख़ुशबू थी अचे हाणे। जेका पहिरियां असां कीमो वरितो, दही हुई, जेका मां तव्हांखे जेका बि इंग्रीडियंट्स ॿुधाया, पहिरियां असां जेका आहे न मीज़ान कुकिंग ऑयल वरितो, 2 या 3 टेबल स्पून वरिता हुनजा, पोइ हुनमें जेका आहे थूम जो जेको पेस्ट हूंदो आहे उहो विझो, पोइ जेको साबुत गरम मसालो हुयो उहो विझी करे हुनखे थोरो भुनियो, हुन खां पोइ मां हुन में बसर जो पेस्ट हुयो उहो विझो, पोइ कीमो जेको हुयो वो विझी करे हिनखे मिक्सिंग कई। मिक्सिंग करण खां पोइ हुनमें ॾही विझी जेतिरा बि मसाला जात हुआ उहो मिक्स करे वरिता मां, मिक्स करे वरिता। हेतिरो पचाइणो आहे त जेको घी आहे उहो मथे अचे, ठीकु आहे। पोइ हुन खां पोइ मां ॾही ऐं जेका टमाटनि जो पेस्ट हुयो मूं वटि उहो पेस्ट करे वरिता, 2 टमाटा हुआ, उहो हिन में विझी करे हिनखे घणो सुठो नमूने खां पचायो आहे। पोइ वरी डिश आउट करियो आहे ऐं जेका आहे तव्हांजे साम्हूं आहे धाणा पुदीना जेका बि आहे बसर आहिनि, गार्निशिंग करे तव्हां वटि रेडी करे छॾियो आहे। जेको तव्हां में तव्हां हे ठाही सघो था, ॾाढी झटपट भी आहे, सुठी भी आहे ऐं हल्को भी आहे। उनमें झटपट जो नालो अचे थो, माना तकड़ छो त असां रमज़ान में असांखे थींदो आहे न त जेको हूंदो आहे त जल्दी जल्दी बस ठाही मीज़ान में हुई झटपट में झटपट थी वेंदो ऐं मीज़ान कुकिंग ऑयल में ठाहियो त ॾाढी ख़ुशबू भी सुठी ईंदी ऐं हेल्दी भी आहे, स्ट्रॉन्ग भी आहे। जेको तेल आहे हेल्दी बोन्स एंड स्ट्रॉन्ग मसल्स आहिनि, त हिनमें जेको तव्हां जेको बि शइ ठाहींदो त तव्हांखे मतिलबु तवानाई बि ईंदी ऐं हेल्दी बि आहे, त तव्हां हिनमें शइ हर शइ हिनमें ई ठाहियो। तव्हां रिकमेंड कयो था रिकमेंड कयां थी, मां पाण बि हे यूज़ थी कयां, मुंहिंजे घर में बि ॾाढो सुठो अथई। सही सही सही। मीज़ान कुकिंग ऑयल वारनि जी महिरबानी जिन ताउन फरमायो आहे, रंधिणे में अदी असांखे अॼु कीमो पचाइणु सेखारियो। सो हाणे पाण पंहिंजे प्रोग्राम खे वाइंड अप तरफ़ वठी वञूं पिया ऐं प्रोग्राम अॼु को ख़ैरनि सां पूरो थिए पियो। अलामा निसार में चाहींदा साहब तव्हां जेको साथ ॾिनो तव्हांजी वॾी महिरबानी आहे। आख़िर में वेंदे वेंदे असां सां गॾु अब्दुल करीम फिरोज़ी साहिबु जॉइन कयो असांखे। हाणे उनखां उनजे सुहिणे अंदाज़ में आवाज़ में नातिया कलाम ॿुधंदासीं ऐं असां वरी मोकिलाईंदासीं। मोकिलाइण तव्हांजो सुहिणो हूंदो आहे, तव्हां मोकिलायो। जी इंशाल्लाह वरी सुभाणे नेक्स्ट प्रोग्राम सां हाज़िर थींदासीं, नए महिमान नए अंदाज़ सां गॾु। तेसि ताईं पंहिंजो ऐं समूरी फैमिली जो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। मूंखे मुंहिंजी समूरी टीम ऐं इरशाद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बाज कहते हैं कि काबे में खुदा रहता है, बाज कहते हैं सरे अर्शे ओला रहता है। और हम फकीरों का अकीदा है कि माबूद अजीम अपने महबूब के जलवों में छुपा रहता है। तो लो मदीने की तजल्ली से लगाए हुए हैं, लो मदीने की लो मदीने की तजल्ली से लगाए हुए हैं। दिल को हम मत लाए अनवार बनाए हुए हैं। कश्तियाँ अपनी किनारे से लगाए हुए हैं, क्या वो डूबे जो मोहम्मद के तराए हुए हैं, क्या वो डूबे जो मोहम्मद के तराए हुए हैं। अल्लाह अल्लाह मदीने में वो जलवों
की फुहार, अल्लाह अल्लाह मदीने में वो जलवों की फुहार, बारिश नूर में सब लोग नहाए हुए हैं, बारिश नूर में सब लोग नहाए हुए हैं। मौला हैदर की शुजात के मैं वारी जाऊं, एक ही हाथ से खैबर को उठाए हुए हैं, लो मदीने की तजल्ली से लगाए हुए हैं, दिल को हम मत लाए अनवार बनाए हुए हैं। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।